अब यो राशि जा कपड़ा सिबियाव सही आ अब्दुल गनी जा भी कपड़ा देना बड़ी मेहरबानी सही ये कंदा क्यों इनके कपड़ा टाइम ते दींदा क्यों ओ उस्ताद अस्सलाम वालेकुम बाबा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बाबा बेखैरा अल्लाह जो शुक्र खुश आयो बेखैरा मान नौकर बाबा अल्लाह जैसा यार एक बार जोड़ा दई जी जी ये एकड़ो माजो कर एकड़ो माजो पुट जो अच्छा हां दरअसल तुनी यार सिलाई तमाम बेहतरीन है अल्लाह अल्लाह खुश कंदी बाऊ न बद यार बाऊ न बद कहां सा त रहे त 200 300 एडी का फर्क ना है ना ना बाड़े जे आयूं बोसा भी सजो शहर छड़े तोड़ दी नहीं उस्ताद बड़ी मेहरबानी अल्लाह खुश पुट जो तवा जो हां जी जी अच्छा मां पति अगी मुंजी न न सही आ देखो मां ताने नंदड़ी जो भी करे दी तो सेन में हां जी अरे अल्लाह खुश कर उस्ताद अल्लाह और सिलाई ता के 1000 है ना जी जी 800 रुपए वठंदो मां 800 हां अरे अल्लाह खुश कंदी उस्ताद अल्लाह खुश करे बस सुबह ने बेजारे खण जो बेजारे हां हां अल्लाह अल्लाह ॾिसो त असां वटि एतिरो टाइम बि न घणो आहे असां वटि ठीकु आहे अल्लाह खुश करे नालो छा ॿुधायव नालो लिखियल दे इरफान इरफान है जी आयो ठीक है ठीक है मेहरबानी सिलाई ॾिनल आहे तव्हांजी बड़ी मेहरबानी अल्लाह ख़ैर करे ये रोज़ी थी तो भलो सफ़ा दलील करे छॾे अथव एॾा कपिड़ा ॾिसो था सीज़न आहे हिकिड़ो असां हैंडल नथा करे सघूं न त निकिरो दुकान खां मां कहिड़ो सिलाई कंदुसि बसि उस्ताद अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम बा उस्ताद चाल आहे ख़ैर बा खुश आहे ख़ैर अमन उस्ताद ये कपड़ा आंदा है उस्ताद सफ़ा दलील करे छॾे अथव बाबा कपड़ा आंदा है उस्ताद या बा कपड़ा आंदा है कपड़ा कपड़े के छा के कफन के आम जा सिबी देना उस्ताद छा क्या महीना असां वटि सिबी ॾियण उस्ताद मां तुंहिंजो ग्राहक आहियां हर दफ़े तोखां सिलाई कराईंदो आहियां मुंहिंजो ग्राहक वञ तूं मूं तोखे साम्हूं आहे वञ अरे तव्हांखे 10 दफ़ा चयो आहे त ॿियनि जा कपिड़ा न खणंदा कयो उस्ताद मां सॼा दर्जी छॾे तो ॾींदो आहियां हाणे ईद में अञा 10 ॾींहं पिया आहिनि अधा कपिड़ा न खणंदासीं ॿिए कंहिं दर्जी केॾे कपिड़ा नथा खणूं असां अरे उस्ताद वॾी नाजादी थो करे इहो माना इहो दरअसल तूं सही नथो करे मां त नथो खणा कपिड़ा न विढ़ंदे जा विढ़णे सुवाल न आहे उस्ताद मां कंहिंखे ॾियां हाणे ॿियो को जंहिं ॾे खणी वञा थो चए तूं हिन खां सिबराईंदो आहे वरी हाणे असां अरे भाई मथो न न वञे तो वञे त न आहे कपिड़नि जो उस्ताद इहो सही नथो करे यार ॾिसे तो सीज़न ई न आहे कपिड़नि जा ढेर लॻा पिया आहिनि तोखे कोई असांखे सिबी ॾींदे छा थींदई अब ना है ना न न कीअं न आहे मुंहिंजो जोड़ो सिबणो थी अरे मुतबरी न आहे त अरे आओ मोतबरी छा काचो आराम जाए छा हर दफ़े असांखे 1000 सिलाई वठंदा हाणे ईद मथां सिबी न ॾींदे छो नथो ॾे छा कंदे मुतबरा तूं अरे कढो न के अरे छा ई ॻाल्हि आहे ईद खां अॻु में असांजी सनी बि कनि पा जॾहिं असांखां रिश्तेदारी थियल आहिनि वारो कर कपिड़ा ॾे रियायत हाणे ईद ते वरी मस्ती था कनि काॾे वेंदव वरी असां बि ईंदा वञे वञे अरे आओ आओ सुञाणा थो मुतबरी तो करें बेगर ते कहीं चाय जा बेगर ते लूसी ये चाल कर मैं तब सुन के कह रहा